नाज़रीन, अल्बर्टा समेत समूरी कैनेडा में दुनिया जी हज़ारे वरे झूनी तहज़ीब और सकाफ़त के भेटा पेश करण जो दिहाड़ो मल्हायो पियो वञे। कैनेडा के वज़ीर आज़म जस्टिन ट्रूडो तोड़े अल्बर्टा के प्रीमियर हॉर्न जैसन कैनी पारां सिंधवासियुनि के सकाफ़ती दिहाड़े जूं वाधायूं ॾिनियूं वयूं आहिनि। तफ़सील हिन रिपोर्ट। जी हज़ारे वरे झूनी तहज़ीब और सकाफ़त के भेटा पेश करण लाइ हर साल मल्हाइजंदड़ ॾियारो न रुगो ॾेह पर हाणे परॾेह में धाम धूम सां मल्हायो वञे थो। कैनेडा के 40,67,000 खां बि वधीक आबादी रखंदड़ सूबे अल्बर्टा के प्रीमियर हॉर्न जैसन कैने पारां सिंधवासियुनि के सकाफ़ती दिहाड़े के हवाले सां वाधायूं ॾिनियूं वयूं आहिनि। अल्बर्टा के गादीअ वारे शहर एडमोंटन मां पंहिंजे जारी कयल पैगाम में हॉर्न जैसन कैने जो चवणु हो त सिंधियुनि अल्बर्टा की तरक्की और खुशहाली में अहम किरदार अदा किया है। संदन अमुन और प्यार वारो किरदार वाखाण जोगो है। कैनेडा में रहंदड़ सिंधवासियुनि के भरपूर भेटा पेश कंदे हॉर्न जैसन कैने चयो त सिंधियुनि पंहिंजी अहलियत और मेहनत से कैनेडा के सुखियो सताबो बणाइण में किरदार अदा किया है। ॿिए तरफ़ कैनेडा के वज़ीर आज़म जस्टिन ट्रूडो सिंधियुनि के सकाफ़ती ॾियारो मल्हाइण ते मुबारकूं ॾिनियूं आहिनि। कैनेडा के तख्तगाह ओटावा मां पंहिंजे बयान में कैनेडा के सरबराह जस्टिन ट्रूडो चयो आहे त सिंधी सकाफ़त जो ॾियारो मल्हाइण में कैनेडियन हुकूमत सिंधियुनि के समूरियूं सहूलियतूं फराहम कंदी। वाज़ेह आहे त कैनेडा जे सूबे अल्बर्टा जी हुकूमत पारां 2018 ईस्वीअ में सिंधी सकाफ़त जे ॾियारे के सरकारी तौर ते मल्हाइण जो ऐलान कयो वियो, जंहिंखां पोइ हर साल सिंधी तहज़ीब ऐं सकाफ़त के भेटा पेश करण लाइ तक़रीबूं मुनक़िद कयूं वेंदियूं आहिनि।